ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन वाक़ई नीदासी चेयरमैन नैब जस्ट रिटायर्ड जावेद इकबाल चयो वाक़े त नैब ऑफिसर बदइंतमानी जी रोकथाम लाइ नैब जी करप्शन फ्री पाकिस्तान पॉलिसी ते क़ौमी फ़र्ज़ समझी अमल करे रहिया आहिनि। नैब जी फॉरेंसिक साइंस लेबोरेटरी क़ाइम थियण सां इंक्वायरी ऐं इन्वेस्टिगेशन जे मयार में वधीक बहितरी ईंदी आहे। एहतसाब अदालतुनि में नैब जेको आहे उन जे केसनि में सज़ा जी शरह 68.87% आहे। चेयरमैन नैब जस्ट रिटायर्ड जावेद इकबाल हिकु बयान में चयो आहे त बाबाए क़ौम कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना आइन साज़ असेंबली के पंहिंजे ख़िताब में बदइनवानी ऐं पंहिंजा नवाज़ी खे वॾियूं बुरायूं करार ॾिनो। इहो हक़ीक़त में ज़हर आहे। असांखे इन सां मुंहुं ॾियण जी ज़रूरत आहे। इन मामले ते ॻाल्हाइण जे लाइ असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे ब्यूरो चीफ इस्लामाबाद नज़ीर चारण। नज़ीर ॿुधाए जो चेयरमैन नैब पंहिंजी बयान जारी कयो आहे जंहिंमें संदसि चवणु आहे त नैब ऑफिसर बदइनवानी जी रोकथाम जे लाइ नैब जी करप्शन फ्री पाकिस्तान वारी जेका क़ौमी पॉलिसी आहे उन ते तेज़ी सां अमल करे रहिया आहिनि। जी बिल्कुल चेयरमैन नैब तरफां जेको इहा आवाम आॾो ऐं करप्शन खिलाफ़ जेको नारो खयो हो त एहसाब जो जेको अमल आहे उहो तेज़ी सां जारी रहंदो ऐं उन में जेको आहे इस्लाहात जा जेके चेयरमैन नैब तरफां वाइदा कया विया उन्हनि में जेको आहे वाइदा पंहिंजी पुराणी ते चेयरमैन नैब तरफां मुकमल कया था। यानी जंहिंजी अॼु जेको आहे इस्लामाबाद में चेयरमैन नैब तरफां नैब में वधीक शफ़ाफ़ियत सां ऐं जेको आहे एहसाब जो अमल तेज़ करण जे हवाले सां जेके इस्लाहाती प्रोग्राम हो उन सिलसिले में इस्लामाबाद में IT जी जेकी इन्वेस्टिगेशन डिपार्टमेंट थींदो आहे उन जेके नैब जा आला ऑफिसर आहिनि जेके माना बिना दबाव जे जेको आहे करप्ट माण्हुनि ख़िलाफ़ जेके इंक्वायरी कंदा आहिनि उन्हनि खे जेको आहे वधीक अञा मुयसरु बनाइण जे हवाले सां इस्लामाबाद में पहिरीं जेको आहे फॉरेंसिक जेकी साइंस लेबोरेटरी आहे उहा क़ाइमु कई वई आहे जंहिंजो इफ़्तिताह चेयरमैन नैब ख़ुदि जेको आहे जस्टिस चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इकबाल कयो ऐं चेयरमैन नैब जो चवणु हो त असां जेके अॼु जेको ही जेकी पहिरीं जेको आहे मुल्क में फॉरेंसिक साइंस लेबोरेटरी जेकी क़ाइमु करे रहिया आहियूं इस्लामाबाद में उनजो सिर्फ़ु मक़सदु इहो आहे त जेके नैब ते जेके इल्ज़ाम लॻंदा आहिनि त जेको एहसाब जो अमल आहे उहो जेको आहे शफ़ाफ़ तरीक़े सां न आहे। पर चेयरमैन नैब तरफ़ां इन ॻाल्हि जी यकीन ज़ाहिर कराई ऐं हीउ जेको आहे साबित करे ॾेखारियो त जेको नैब जो जेको एहसाब जो अमल आहे उहो शफ़ाफ़ तरीक़े सां आहे। अहिड़े सिलसिले में अॼु जेको आहे चेयरमैन नैब इहो जेको आहे लेबोरेटरी जो इफ़्तिताह कंदे इहो बि चयो त असां जेको आहे नैब जो सिर्फ़ु मक़सदु इहो आहे त जेको मुल्क जो जंहिं बि सेक्टर या जिन बि माण्हुनि जेको आहे मुल्क जो जेको क़ौमी नालो आहे जेको लुटियो आहे उनखे वापसि आणियो पर उनजी जेकी शफ़ाफ़ियत जे हवाले ठीक आहे नज़ीर चारण वॾी महिरबानी अवां जी।